बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, प्रोग्राम व्यूज़ टाइम सां गॾु आहियां महताब अली नूर। निगरान सेटअप जे हवाले सां अॼु के प्रोग्राम में बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। ख़ासि तौर ते 3 ॾींहं जेके लॻातार मुशावरत खां पोइ नेठि सिंध जे निगरान वॾे वज़ीर जो नालो बि साम्हूं अची चुको आहे। सिंध में निगरान वॾे वज़ीर जे लाइ जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर साहब जेके आहिनि उन्हनि जो नालो फाइनल कयो वियो आहे। कुझु ज़रिया चवनि पिया त इहो नालो पीपल्स पार्टी पारां ॾिनो वियो ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ॾिनो आहे। क़यादत सां मुशावरत खां पोइ राना अंसार जेका अपोज़िशन लीडर आहे मुतहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान जी, उनजो चवणु आहे त GDA जे अॻवाननि सां मुशावरत खां पोइ असां इहो नालो ॾिनो। बहरहाल इहो नालो जेको आहे सिंध जे निगरान वॾे वज़ीर तौरु फाइनल थी चुको आहे ऐं जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर साहब जो चवणु आहे त इंतिहाई ॾुखियुनि हालतुनि में मूंखे अहम ज़िम्मेवारी ॾिनी वई आहे। मुंहिंजे एजेंडा में इंतिकाम जेको आहे उहो शामिलु न आहे, एहतिसाब शामिलु न आहे। थोरे जो अॻूणा जस्टिस आहिनि, चीफ जस्टिस बि रही चुका आहिनि, पर चवनि पिया इंतिकाम ऐं एहतिसाब एजेंडा में शामिलु न आहे। पूरी कोशिशि हूंदी तमाम जा बुनियादी मसइला हल कयां। चूंडुनि जे हवाले सां उन्हनि जो चवणु आहे त चूंडूं कराइणु इलेक्शन कमीशन जो कमु आहे, असां रुॻो उन्हनि जी मदद कंदासीं ऐं उन्हनि खे सपोर्ट मुहैया कंदासीं। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर साहब जेके आहिनि उन्हनि जो तालुक़ु कराची सां आहे। 1957 में उन्हनि कराची में जनमु वरितो। साल 2002 में सिंध हाई कोर्ट जा जज मुक़ररु थिया ऐं साल 2013 में हू सिंध हाई कोर्ट जा चीफ जस्टिस मुक़ररु थिया ऐं 2 सालनि खां पोइ वरी उन्हनि जी सुप्रीम कोर्ट जे जस्टिस तौरु मुक़ररु थी ऐं गुज़िरियल साल हू रिटायर थिया आहिनि उहे ऐं अॼु उन्हनि जी नामज़दगी जेका आहे उहा बाज़ाब्ता तौर ते फाइनल थी चुकी आहे। गवर्नर कामरान टेसोरी गुज़िरियल असम्बली ते सही बि करे छॾी हुई। इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त हिन वक़्तु लॻभॻि वफ़ाक़ में त निगरान सेटअप निगरान वज़ीर आज़म जेको आहे उहो अची चुको। पंजाब में निगरान हुकूमत ऑलरेडी क़ाइमु आहे। खैबर पख्तूनख्वा में बि निगरान हुकूमत क़ाइमु आहे। जेके नाला साम्हूं आहिनि निगरान सेटअप जे हवाले सां, निगरान वज़ीर आज़म जेके आहिनि अनवारुल काकर साहब, उन्हनि जो नालो बि मां ॿुधी चुका। खैबर पख्तूनख्वा जा जेके वॾा वज़ीर आहिनि आज़म ख़ान साहब, उहे पेट्रोलियम ऐं कुदरती वसीलनि जी जेका खातो आहे उन जा सेक्रेटरी रही चुका आहिनि इस्लामाबाद में। सूबाई वज़ीर फाइनेंस जा खैबर पख्तूनख्वा जा रही चुका आहिनि। उन्हनि जो प्रोफाइल तव्हांखे ॿुधायूं था। उनखां पोइ वरी ॻाल्हि कयूं पंजाब जे निगरान वॾे वज़ीर जी, मोहसिन नक़वी साहब जी जेके मीडिया ग्रुप जा मालिक आहिनि, उन्हनि जो तालुक़ु मीडिया सां आहे। सो सादिक संजरानी साहब वरी बलोचिस्तान में बि कोई अनवारुल काकर साहब टाइप जो वॾो वज़ीर जेको आहे निगरान सेटअप जे लाइ उहो ॻोल्हिनि पिया, उन्हनि जी मुशावरत बि हलंदी आहे। त हीअ जेको कॉम्बिनेशन आहे सिंध में रिटायर्ड जस्टिस, पंजाब में मीडिया जो नुमाइंदो, खैबर पख्तूनख्वा में कामोरो ऐं अॻूणो सेक्रेटरी मादनियाती वसीलनि जो, ऐं वरी बलोचिस्तान जे हवाले सां ॻाल्हियूं हलनि पियूं, निगरान वज़ीर आज़म बि ताक़तवर धुरियुनि जो माण्हू। इहो कॉम्बिनेशन हिन वक़्तु करणु छा आहे मुल्क में आम चूंडुनि जो सुवालु जेको आहे उहो शिदत इख़्तियार कंदो पियो वञे। ख़ासि तौर ते जेका मुल्क जी सूरत हाल आहे, सवाल इहे था इहे उभरनि त हीउ जेको निगरान सेटअप आहे इहो छा मुल्क में आम चूंडूं वक़्तु सिर कराए सघंदो, ऐं जेकॾहिं चूंडुनि में कंहिं बि क़िस्म जी देरि थिए थी, जंहिंजूं इत्तेहादी हुकूमतूं जेके गुज़िरियल दौर में रहियूं, हाणे त गुज़िरियल दौर ई चवंदासीं, उहे हिन वक़्तु खां ई उन्हनि ख़दशनि जो इज़हार बि कनि थियूं त पोइ इहो केतिरे क़दुरु क़ाबिल क़बूल हूंदो, ख़ासि तौर ते पाकिस्तान जे अंदरि ऐं वरी इंटरनेशनल जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि खे बि, छाकाणि त इन ते बि काफ़ी सवाल पैदा थियनि था। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनखां पोइ सिंध में जेके चैलेंजिस आहिनि उन्हनि ते जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर साहब कहिड़े नमूने उन्हनि खे हैंडल कंदा, सिंध जे अवाम जेको आहे उन्हनि जा मसइला हू कीअं हल कंदा, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। जेको पैनल आहे उनजो तारीफ़ मां सां कराईंदा हलूं था। सीनियर तजिया निगार आहिनि नसीर महमूद साहब असांखे जॉइन कयो आहे। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, डॉक्टर यूब शेख साहब, प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब ऐं इदरीस लेगारी साहब असां सां गॾु आहिनि अॼोके प्रोग्राम में। नसीर महमूद साहब, थैंक यू सो मच सर। अवां खां शुरूआत कयूं जेकॾहिं प्रोग्राम जी, त मामला कुझु अहिड़ा आहिनि त निगरान वॾनि वज़ीरनि जा नाला साम्हूं अचण खां पोइ निगरान जेका वफ़ाक़ी काबीना आहे उन जे नालनि ते बि गौर थिए पियो, ऐं उहे जेके नाला साम्हूं आया आहिनि उन खां पोइ त रूल्स ऑफ गेम जेको आहे उहो बि सम्झ में अची वेंदा जेकॾहिं अवां उन ते वरी कुझु वधीक रोशनी विझंदव। ख़ासि तौर ते जेके नाला आया आहिनि जिन ते गौर थिए पियो, जलील अब्बास जिलानी साहब, शुएब सदर, लहसन भुवन, सरफराज़ बुगटी साहब, ज़ुल्फ़कार चीमा, मोहम्मद अली दुरानी, इहे नाला साम्हूं आहिनि जिन ते गौर वीचार थिए पियो। अव्हांखे लॻे पियो त निगरान सेटअप जेको आहे उहो आम चूंडूं वक़्तु सिर कराइण में कामयाबु थी वेंदो या चूंडूं देरि थी सघंदियूं सर? पहिरीं ॻाल्हि इहा त मां निगरान खां कंहिं वॾी उमीद लॻाए कोन वेठो आहियां, ऐं मूं लाइ इहे सभई नाला हिकु जहिड़ा फज़ूल इन सेंस में त बेमानी, मां इहो थो चवां। सुठा माण्हू हूंदा, फज़ूल न हूंदा,
पर इन्हनि सां को चइजे त अलफ़ न हूंदो ऐं बे हूंदो त उहो को पाकिस्तान मुख़्तलिफ़ तरह सां हलणु शुरू कंदो, ॾुख ॾोजरा लही वेंदा, जेकर बी न हुजे ऐं सी हुजे हा त पोइ अञा बि पाकिस्तान सुठो हले हा। अहिड़ी कंहिं बि ख़ुशफ़हमी या ग़लतफ़हमीअ जो मां शिकार न आहियां, मुंहिंजो दोस्तनि खे मशवरो आहे त उहे बि न। नाला किथां आया उहो देगड़ीअ जो पहिरियों चांवर तव्हां चखे ॾिसो, बसि वधीक तव्हांखे बसि करणी ज़रूरत पड़ी आहे त बाक़ी किथां ईंदा। जितां वॾो नालो आयो नंढा पोइ उतां ई ईंदा, ईअं त कोन थींदो त उहे नाला वरी किथां ॿिए हंधा ईंदा। तो मुंहिंजे ख़्याल में त इहो डिबेट मूं लाइ त को एॾो अट्रैक्टिव कोन्हे त वेही ॻाल्हायूं त अलफ़ ख़ान कहिड़ो आहे ऐं बे ख़ान कहिड़ो आहे ऐं टे ख़ान कहिड़ो आहे। सभिनी खे तव्हां पस मंज़र खां वाक़ुफ़ु आहियो। असुल ॻाल्हि आहे त किथां आया, कहिड़ी ड्यूटीअ सां आया आहिनि, छा कंदा, ऐं चूंडूं कराईंदा। चूंडूं त हुनर खां तव्हां पुछो, हाणे ई चवनि था त इलेक्शन कमीशन जो कमु आहे, असांखां छो था पुछो? टेक्निकली हुननि पहिरीं चई छॾिया इलेक्शन कमीशन जो कमु आहे, असांखां न पुछंदा कयो। जे ख़ुदा जा ॻुझ आहिनि, असां पराए ॻुझ में त कीअं विझंदासीं? इलेक्शन कमीशन जे वकील खां अॼु जॾहिं जज साहिब सुवाल पुछो त हुन ॿई कोला मथे करे चयो त सानूकी। तो हाणे तव्हां जंहिंखां वणेव तंहिंखां वञी पुछो त इलेक्शन कॾहिं थींदी। मां त इलेक्शन में मूंखे बीहणो कोन्हे, बाक़ी हाणे इनाम भट्टी अयूब शेख साहिब बीहंदा आहिनि, हर भेरे MNA जी सीट खटींदा आहिनि, हुनखे ख़बर हूंदी त मूं लाइ ऑनेस्टली पुछो त हिन सॼे डिबेट में मुंहिंजी का दिलचस्पी कान रही आहे। इन दफ़े ॿई प्रोड्यूसर बीहंदा था नसीर साहब, इन दफ़े ॿई। मां हुन जी उस्तादनि जी तंज़ीम जी ॻाल्हि कई, तव्हांजी सहाफ़ती तंज़ीम जी ॻाल्हि। मां थोरी चयो त सवाल इहो आहे त भला जेके सो कॉल्ड निस्बतन चूंडियल वेठा, उन्हनि पुठियनि 2 हफ़्तनि में तव्हांखे जेका मांधाणी फेरे ॾिनी उहा तव्हां कान ॾिठी। ही त वीचारा आया आहिनि ड्यूटीअ सां, हिननि खे जेको चवंदा हू कंदा, सिधो फिर त सिधो फिरंदा, खावे फिर त खावे फिरंदा, कंदा। पर हू जेके चइजे त आया हा सीट जी इनकलाब आणण, पुठी हुकूमत ख़राबी, उन जा मामला सिधा करण, तिन जेका आख़िरी 2 हफ़्तनि में कानून साज़ीअ नाले ते भिंग कई आहे, मूंखे हैरत आहे त उहे डिबेट त थिए ई कान थी। हिकु हिकु कानून ते असांखे ॻाल्हाइणु घुरिजे त थियो छा आहे हिन मुल्क सां? तव्हां पुठियनि पंद्रहंनि जी कानून साज़ी त कढो। असां त थियासीं गुगदा में जेके न पढ़ी सघियाऊं, जो अंग्रेज़ी में लिखियल आहे, जिन हुन ते सयूं कयूं, ताड़ियूं वॼायूं, तिन बि कोन पढ़ियो आहे। इन खां बि ख़ूबसूरत कानून साज़ी कहिड़ी थींदी मुल्क में त जिन कानून अप्रूव कयो तिन खे ख़बर ई कान्हे त छा पिया अप्रूव। सो बंदि लिफ़ाफ़े ते ताड़ियूं वॼण वारो पुठी हुकूमत जो सफ़र हिन हुकूमत में बि जारी, रुगो हुनजी शिकिल बदिली आहे, ऐं इहो इनशाला जारी रहंदो। ही नवाब तव्हांखे जेकर चवंदो त इहो करे ॾींदा, जेकर हुकुम थींदो त बिना असेंबलीअ जे कानून साज़ी बि करे ॾींदव। अलाह साईं वॾी जमात जे सदर साहिब खे ऑर्डिनेंस जी फैक्ट्री त मौजूदु आहे, कई हलनि हिन मुल्क में। सो इन जे करे मां नथो सम्झां त जेका ही नालनि वारो सॼो तकरार आहे, मां ज़ाती तौरु सम्झां थो त हिकु वज़ीर आज़म साहिब जी मुक़ररी खां पोइ तव्हांखे टाइटल पढ़ी ऐं पोइ हेठि जेका मज़मून में जेको लिखियलु हूंदो, जीअं सिंधी ख़बरनि में हूंदो आहे न त मथियूं जेके 3 पटियूं हूंदियूं आहिनि त सॼी ख़बर हूंदी आहे, हेठि पढ़णो ई न पवंदो। सॼी ख़बर सिंधी अख़बारनि जी पटियुनि में लिखियलु हूंदी आहे। इहो अंग्रेज़ी अख़बारनि जो मसइलो आहे जंहिंमें ख़बर पढ़णी पवंदी आहे। सो हिननि पटियुनि में सॼी ख़बर लिखियलु आहे, तव्हांखे हेठि पढ़ण ऐं ॾिसो सिर्फ़ु फलाणे ते वञण जी तकलीफ़ जी ज़रूरत ई कान्हे। नेक तमन्नाऊं उन्हनि जे लाइ, प्यारे पाकिस्तान जे लाइ, ऐं सभिनी जे लाइ, ईंदड़ इलेक्शन में जेके असांजा महिरबान बीहंदा उन्हनि जे लाइ महिरबानी। मूंखे नथो सम्झ में अचे मां छा चवां। थैंक यू। नसीर साहब, ही जेको कॉम्बिनेशन मूं इंट्रो में डिस्कस कयो, हिकिड़ो मीडिया जे ग्रुप जो मालिक, उन खां पोइ हिकिड़ो रिटायर्ड जस्टिस, उन खां पोइ हिकिड़ो रिटायर्ड कामरो मादनियात जे वसीलनि जो सेक्रेटरी इस्लामाबाद में रही चुको, बलूचिस्तान में बि को अहिड़ो ई काकड़ साहिब जहिड़ो ईंदो निगरान वॾो वज़ीर, ईअं सभिनी धुरनि खे कुझु एडजस्ट करण जी कोशिशि कई वई हिन कॉम्बिनेशन मां। इहो बि सम्झिजे, उन खां पोइ वरी इहो सम्झी छॾिजे जेका ॻाल्हि अवां कयो पिया त हाणे ख़ैरु आहे, मतिलबु जेको थियणो हूंदो उहो थींदो। न, हिननि मां कंहिंजा कहिड़ा माज़ी में वॾा शानदार कारनामा आहिनि जिन ते मां ॻाल्हाए सघां त हिननि सन 1970 में ही वॾो कमु कयो, हिननि 1990 में वज़ीर आहे त ही वॾो कमु कयो, जंहिं सेक्रेटरी आहे सन 2000 में त ही इनकलाब आंदो। मुख़्तलिफ़ प्लेयर्स खे जेको एडजस्ट कयो वियो सर, मीडिया खे, जुडिशरी खे, उन खां पोइ जनरल जेके माण्हू खे। न एडजस्ट त कंहिंखे बि न कनि, एडजस्ट उहे थिया जिन खे सभिनि खे एडजस्ट करिणो हो। सभु माण्हू उन जा आहिनि, न को मीडिया जा आहिनि, न को जजिस जा अथव, न को पॉलिटिशियन जा अथव, न को कंहिं पार्टीअ जा आहिनि। इहा ग़लतफ़हमी बि माण्हुनि जी दूरि कयो त इहे कंहिं ॿिए सेक्टर जी या कंहिं जी नुमाइंदगी था कनि। इहे सभु हिकिड़े हंध जी नुमाइंदगी था कनि, उन्हनि जी नुमाइंदगी ठीकु आहे, उहा सुठी ॻाल्हि आहे। बसि जिन खे मुल्क हलाइणो आहे पंहिंजी नुमाइंदगी कनि था।
तव्हांजे जेकर ख़्याल में जेको सहाफ़ी वेठो आयो आहे इहो तव्हां सहाफ़ियुनि जी नुमाइंदगी तव्हांजे ख़्याल में जेको जज साहिबु आयो आहे उहो कंहिं जुडिशरी जी नुमाइंदगी थो करे मां नथो सम्झां त इन क़िस्म जी ख़ुशफ़हमी या ग़लतफ़हमीअ जो शिकार थियणु घुरिजे उन्हनि शोबनि खे जिन जे नाले ते माण्हू आया आहिनि इहे शोबनि जा नुमाइंदा न आहिनि इहे नुमाइंदा कंहिं हिकु अहिड़ी सोच जा कंहिं हिकु अहिड़े वॾे पंहिंजो फोरम जा आहिनि जेको सभिनी फोरमनि खां मथे आहे जेको सभिनी फोरमनि खां उत्तम आहे इहे कंहिंजी बि नुमाइंदगी नथा कनि इहे सिर्फ़ु हिकु जाइ जी नुमाइंदगी कनि था ऐं उनखे वेलकम करियो कंहिं बि ॿिए सेक्टर जी नुमाइंदगी कोन था इन ग़लतफ़हमी में ऐं मुंझार में इन में न पाण पओ न माण्हुनि खे विझो ठीक सर नसीर महमूद साहब वॾी महिरबानी थैंक यू सो मच प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब नसीर साहब जी ॻाल्हि ॿोला मां ॿुधी कुझु शयूं मां इंट्रो में बि ज़िक्र कयूं हीअ जेके PDM जमातुनि में शामिल अॻुवाण इत्तेहादी कहिड़ी मुफ़ाहिमत ज़रिए आया वरी जीअं नसीर महमूद साहब निशानदही कई छा करे विया आख़िरी ख़ासि तौर ते 2 हफ़्तनि जे अंदरि छा वठी विया करण छा आया हुया छा करे हलिया विया सभु कुझु ॾेई करे मेहताब महिरबानी मुंहिंजे ख़्याल में PDM सोचे सम्झे जंहिं कम जे लाइ आई जी हुननि उहे कम कया हुननि खे पंहिंजा केसिस कुझु घटाइणा हुया ख़तमु कराइणा हुया पंहिंजे मथां थोरो जेको हुननि ते प्रेशर हुयो उहो रिलीज़ करिणो हो उहो हुननि जो रिलीज़ थियो उन खां पोइ सोसाइटी जे अंदरि हुनखे ॾेखारिणो हो त असां बे एस्टेब्लिशमेंट जा तमामु घणा चहीता आहियूं ऐं कहिड़े बि वक़्त में वरी असांखे इक़्तिदार मिली सघे थो ईअं कोन्हे त असां हिकिड़ो दफ़ो हुननि कढी छॾियो आहे त पोइ असांखे सफ़ा हू हाणे विसारे छॾींदा पोइ मियां नवाज़ शरीफ़ हुजे या आसिफ़ ज़रदारी हुजे कॾहिं जेल में त कॾहिं रेल में त कॾहिं तख़्त ते कॾहिं तख़्ताएदार ते इहो उन्हनि जे लाइ को मसइलो न हुयो अहम हुननि जो कमु इहो ई हो ऐं उन खां पोइ ज़ाहिर आहे जॾहिं तव्हांखे इहे ई पंहिंजा कम वठिणा हुआ त हुननि जा बि जेके कम हूंदा उहे अहिड़ा ई करणा पवंदा जेके तव्हांखे बिलनि जी शिकिल में हिकिड़े ई ॾींहं ते 52-54 जेके बिल तव्हां पास करे छॾिया जेके माज़ी में शायदि सॼी हिस्ट्री में बि एतिरा न थिया हुजनि कंहिं हिकिड़ी पार्लियामेंट जे अंदरि जेतिरा हिननि हिकिड़े ॾींहं में करे छॾिया ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि खे इहो बि करिणो हो जेको सिंध हुकूमत ख़ासि करे जेका आदमशुमारी क़बूल करे वरिती हैरत इहा आहे त आदमशुमारी 2017 जी कहिड़नि बुनियादनि ते रद्द कई वई ऐं जेका 2023 जी कहिड़नि बुनियादनि ते क़बूल कई वई का जस्टिफिकेशन उन वटि ॾियण जे लाइ कोन हूंदी ख़ुदि मुराद अली शाह साहब पाण इन जे लाइ चवण जे लाइ प्रेस कॉन्फ्रेंस में तयारु वेठो ऐं चयईं त वधी वञण वारी जेका आहे सा उहा त सम्झ में नथी अचे घटाइण वारी त हू चवंदा सैटेलाइट ते असां हाउस मैपिंग कई त हुन में एतिरी पॉपुलेशन थी नथी सघे त उहो त ठीकु आहे पर हिकिड़ी पॉपुलेशन वधी कीअं वई त मूंखे त हैरत आहे त इहा CM साहब खे साबिक़ा CM साहब अॼु खां पोइ मुराद अली शाह साहब खे ऐं पीपुल्स पार्टी खे उन ॾींहं ते ॻाल्हि उते सम्झ में कोन आई CCI में भला हुते इख़्तिलाफ़ी नोट रुगो लिखायो आहे ऐं जॾहिं त CCI में बुनियादी हुनजो शर्त इहो हूंदो आहे त जेतिरे तोणी मुतफ़िक़ा तौर ते हुनखे पास कोन कयो वेंदो उहा सेंसस पास कोन थींदी हुनखे नोटिफाई कोन कयो वेंदो तव्हां हुते नोटिफाई करे आयो हाणे ॾिसणो इहो आहे त हीउ सभु कुझु जेको थिए पियो उन में अॻिते छा थो थिए जंहिंमें कल्ह खां वठी जेके शयूं नज़र अचनि पियूं जंहिंजी निशानदही जीअं नसीर साहब बि कई त जॾहिं इलेक्शन कमीशन जो जेको लॉ विंग जो हेड आहे उहो जॾहिं सुप्रीम कोर्ट जे अंदरि पंहिंजा 2 कुल्ला मथे करे ऐं जज साहब खे जवाबु ॾिए त तारीख़ जी का ख़बर कोन्हे त इलेक्शन कॾहिं थींदी ऐं उहो बि इन ते ई हुयो छाकाणि त शिकारपुर ऐं ॿिए कंहिं हिकिड़े हंध जी डिलिमिटेशन जी केस हुयो बिल्कुलु सर जी त उनजी हदबंदियुनि जे जेका आहे उनखे उन वापसि मोकिलियो इलेक्शन कमीशन ॾांहुं त हीउ तव्हांजो कमु आहे उनखे कयो पर उन सां गॾोगॾु उन्हनि खां इहो बि पुछो त चूंडूं कॾहिं थींदियूं त हाणे जॾहिं जेका शिकारपुर वारी 2017 वारे बुनियाद ते तकबंदी जो जेको केस हलंदड़ हुयो उहो ई फाइनल कोन थियो उहो वापसि वियो आहे इलेक्शन कमीशन ॾे त मूंखे ॿुधायो जेकॾहिं हाणे वरी जेके नयूं तकबंदियूं हूंदियूं जंहिंमें ख़ैरपुर जूं सीटूं सांगड़ जूं सीटूं MNA जूं खुटंदियूं ऐं कराची ओभर ऐं सेंटर जूं जेके आहिनि से सीटूं MNA जूं वधंदियूं इन ते जेकॾहिं कोई हलियो वियो कोर्ट में त वरी पोइ छा थींदो ऐं पोइ वरी हुनजी हदबंदियुनि जे लाइ आया वाकई वरी कोर्टूं उन्हनि खे इलेक्शन कमीशन खे चवंदियूं त तव्हां ॿीहर सही तरीक़े सां कयो या उनखे आमना सदकना करे क़बूल करे चूंडूं कराइण जी इजाज़त ॾेई छॾींदा त मूंखे त गड़बड़ घणी थी लॻे उन खां पोइ ख़ुदि इलेक्शन कमीशन जेका आहे उहा अॻु में ई चई चुकी आहे त डिलिमिटेशन्स खां सवाइ नयूं चूंडूं थी कोन सघंदियूं त हाणे इहो प्रोसेस जेको आहे ऐं ॿी शइ जेका अहम आहे
जेको निगरान सेटअप में वज़ीर आज़म आयो आहे या सिंध जो वज़ीर आला जेको नामज़द थियो आहे, उन्हनि ॿिन्ही जे ज़बानी कलामी में किथे बि इहो न आयो आहे त असां आया हूं हिकिड़े मख़सूस महदूद मुद्दे जे लाइ ऐं पुरअमन तरीक़े सां शफ़ाफ़ चूंडूं कराए इक़्तिदार मुंतक़िल करे वेंदासूं। इहा ई असांजी कामयाबी हूंदी, छाकाणि हुअण ईअं घुरिबो आहे त जेको बि केयरटेकर सेटअप हूंदो आहे हुनजी वॾे खां वॾी ज़िम्मेवारी हू पाण ते इहा ई महसूसु करे त मूंखे जमहूरी अमल खे कंटिन्यू रखंदे चूंडूं कराए इक़्तिदार वापसि जेको आहे उन्हनि जे हवाले करिणो आहे ऐं पार्लियामेंट ॿीहर जेका आहे जेका बि अची वञे उनखे उनजे हवाले करिणो आहे त हू पंहिंजो हाउस ऑफ लीडर चूंडे। पर हिननि जे उन में किथे बि इहा शइ ॿुधण में कोन आई त हिन मां लॻे ईअं थो त हाणे सोचियल सम्झियल आहे त केतिरे मुद्दे जे लाइ केतिरे अरसे जे लाइ इहे टिघियूं हुकूमतूं हली सघनि थियूं। ऐं अॻ में जेको असां चयो पिए त हिन साल कोन्हनि शायदि 2024 में हुजनि, अयूब साहब त शायदि चए पियो त 3 महीननि में कहिड़ी बि हालत में चूंडूं थींदियूं। ऐं मूंखे त हाणे वधीक अञा ख़दशो वधी वियो आहे त किथे ईअं त कोन्हे त ईंदड़ 3 सालनि ताईं चूंडूं कोन्हनि। ऐं ॿी जेका शइ आहे उहा इहा आहे त ज़ियाउल हक़ वारो जेको हक़ आहे उन हक़ जो हींअर हिन सां बि प्राइम मिनिस्टर जे पुठियां नाले में हक़ आहे त किथे उहो 90 ॾींहं 11 सालनि में तब्दील कोन थी वेंदा, या जेकॾहिं ईअं न आहे त जेका आलमी एजेंडा हिन इलाइक़े में गर्दिश करे थी पई त घटि में घटि उन जे पूराए ताईं त मूंखे नज़र नथो अचे, छाकाणि त कंहिं नंढड़ियुनि शयुनि जे लाइ तब्दीलियूं कोन ईंदियूं आहिनि। यकीनी तौर ते असां जेके इनाम साहब ड्रेग वठण जी सूरत में बि कुझु वरी आलमी जेके तर्जा निगार आहिनि उन्हनि जो या पंहिंजनि जो ख़्यालु इहो आहे त पोइ बि कुझु सियासी प्रोसेस ॾेखारिणो पवंदो, कुझु जवाज़ पैदा करिणो पवंदो, न त इनसिक्योरिटी अञा वधी वेंदी जेकॾहिं निगरान सेटअप ड्रेग वठे थो त। सर ही सियासी प्रोसेस आहे न, ही ख़ुदि सियासी प्रोसेस आहे। हे त सियासी प्रोसेस में न अॻे तव्हां वटि इहो हूंदो जनरल वेठो हूंदो, हाणे जनरल कोन्हे, सियासी प्रोसेस आहे। निगरान सेटअप मिसाल तौरु पंजाब ऐं केपीके जे निगरान सेटअप खे घणो टाइम गुज़री वियो। ठीकु सर, इन्हनि खे कहिड़ो सियासी जेको आहे सो बैकअप खपे पियो। किथे का शइ घुरबल हुई त उन्हनि खे चइजे त बाबा हुते त पंजाब में त तव्हां हिकिड़ो मीडिया जो माण्हू विहारे छॾियो आहे ऐं जंहिंजे लाइ चवनि था त उहो त सफ़ा ख़ासुल ख़ासि माण्हू आहे जंहिंखे रोज़ हर अमल जे लाइ मतिलबु हल एक्शन जे लाइ किथां का पहिरीं पुछा करे ऐं पोइ उन ते एक्शन खणंदो आहे। त अहिड़े माण्हूअ जे लाइ जॾहिं राह हमवार थी सघे थी 90 ॾींहंनि जे बजाए 9 महीननि ताईं उहा हली सघे थी त ही सेटअप 9 महीननि जे बजाए 9 साल छो नथो हली सघे। हा, बाक़ी रही ॻाल्हि जेकॾहिं माहौल हिननि खे वरी साज़गार जेकॾहिं मुशर्रफ वांगुरु लॻो, का क्यू लीक ठही वई, का अहिड़ी ॿी का शइ, त उहा थी सघे थो चूंडूं विच में थी वञनि। पर हींअर मौजूदा सेटअप में मूंखे ईअं थो लॻे त हिननि खे घणो कुझु ॾेखारण जे लाइ कुझु ॿियूं बि शयूं करणियूं पवंदियूं जंहिंसां थोरो कंहिं मामले खे ख़ासि करे पंजाब में थधो करे सघनि, जेको अञा ताईं थधो थिए कोन थो। हींअर तव्हां 14 अगस्त ते ॾिसो सॼी दुनिया जे अंदरि जेके बि पाकिस्तान जा माण्हू रहनि था उन्हनि जो कंट्रावर्सीज़ केतिरियूं आयूं आहिनि, केतिरा हुते मुज़ाहिरा थिया आहिनि। अॻे त माज़ी में मुल्क दुश्मन अनासर जिन खे चयो वेंदो आहे या जिन खे सर्टिफिकेट ॾिनल आहिनि त गद्दार आहिनि मुल्क जा, उन्हनि जे तरफ़ां जेकॾहिं अहिड़ो कुझु कयो वेंदो हो त उनजी का एॾी वॾी इम्पोर्टेंस कोन हूंदी। पर हाणे सॼी दुनिया जे अंदरि जेके थिया आहिनि मुज़ाहिरा, उन सां गॾोगॾु ख़ुदि पाकिस्तान जे अंदरि जेके थिया आहिनि उन्हनि सभिनी खे सम्झी सघिजे थो त इहा जेका रविश आहे उनखे इस्टेब्लिशमेंट या उनखे मुक़तदरा धुरियूं जेके आहिनि केतिरी हद ताईं कंट्रोल करे सघंदियूं जेकॾहिं चूंडूं जल्द खां जल्द थियनि थियूं त मुंहिंजे ख़्याल में इन सॼे सेटअप में ॿी जेका तव्हां कॉम्बिनेशन जी ॻाल्हि था कयो त इहे कॉम्बिनेशन का पहिरियों दफ़ो कोन्हे। सिंध में अॻे बि ईअं ई चीफ जस्टिस ऐं जस्टिस ईंदा रहिया आहिनि ऐं पंजाब में नजम सेठी अॻे भेरे बि हुयो, पाण वटि जेको आहे सो उन जी जॻह ते कोई मीडिया मैन न हुयो, त सेक्रेटरी पाण वटि ब्यूरोक्रेसी मां गुज़रियल पहिरें उन मां हुयो। अॻ में अली मदद शाह आहे, गौस अली शाह आहे, उहे बि केयर टेकर जस्टिस रहिया आहिनि, या पंहिंजो हू अलवी साहब जेको हुयो कुर्बान अलवी उहो बि जज हुयो। पाण वटि इहो ईअं थींदो रहियो आहे। पर हिकिड़ी शइ जेका आहे उहा इहा आहे त जेको माण्हू केयर टेकर सेटअप में अचे थो उहो कंहिंजी वधीक ॿुधंदो। हींअर दावा पीपुल्स पार्टी करे थी त उन्हनि जो नालो आहे, MQM जो चवणु आहे त असांजो नालो आहे, पर जीअं मथे जेको नालो आहे उहो असुल मालिकनि जो नालो आहे, उन ते जंहिं ते PDM ऐं राजा रियाज़ जेका आहे असां रज़ामंदी ॾेखारींदे उन ते साइन करे छॾी, तीअं ई हीउ बि नालो ईअं ई आहे। मनसूब थियल कुझु उमेदूं ऐं ख़ासि तौर ते वरी जेको ईंदड़ आम चूंडुनि जो सुवालु आहे, मुस्तक़बिल आहे, इन ते ई ॻाल्हि ॿोल हले पई। डॉक्टर अयूब शेख साहब सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो अॻिते वधाईंदासूं। अयूब शेख साहब ॿुधो पिया सर?
जी साईं। डॉक्टर साहब जीअं ज़िक्र थियो त CCI में पीपल्स पार्टी जहिड़ी रीति वोट ॾेई आई डिजिटल आदमशुमारी जो, उन खां पोइ कराचीअ जे कुझु मख़सूस ज़िलनि में जेके क़ौमी असेंबली जूं सीट्स वधण जो इम्कान पैदा थी वियो आहे। सिंध जे वरी कुझु ज़िलनि में घटि थी वेंदो कुझु सीट्स जेके आहिनि क़ौमी असेंबली जूं। बेसिकली पीपल्स पार्टी पोइ ॾिनो छा ऐं वरितो छा, जो दावाऊं थियनि पियूं त कराचीअ जे सीट्स ते बिलावल भुट्टो ज़रदारी वॾो वज़ीर थींदो, माफ़ु कजो वज़ीर आज़म थींदो। सॼो जेको प्रोसेस थियो इन्हनि 16 महीननि जी हुकूमत दौरान, त छा वरितो वियो, छा विञायो वियो, कुझु रोशनी विझो सर नाज़रीन जे लाइ। साईं जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि मां ॿुधायां त हीअ जेका आदम गणप थी आहे, जी इन आदम गणप में हिसाब इहो रखियो अथऊं त घर वेठे वधाए छॾियो 70 लख माण्हुनि जो अंग कराची जो, ऐं बाक़ी ॿियनि जो जेतिरो हुयो, ऐं क्लर्क ऐं मास्तर ऐं मिसकिन ऐं मजबूर जेतिरा पहुता उहो अंग अखर पूरा थिया। नतीजो इहो थियो त न हिन जा रहियासीं न हुन जा रहियासीं, कमु उहो थियो। ऐं हिसो कोन बीठो। 3 सीटूं कराची जूं MPs जूं वधनि थियूं, हिकिड़ी ईस्ट जी, हिकिड़ी सेंट्रल जी, हिकिड़ी मलीर जी, बिल्कुलु सर। 3 सीटूं MPs जूं, हिकिड़ी सीट वधे थी MNA जी कराची जी, ऐं कराची ऐं हिकिड़ी सीट शिकारपुर मां घोष बख्श खान ॿाहिरि जितां बीठो, उहा सीट खुटे थी। सो हिकिड़ी MNA खुटे थी ऐं 3 MPA खुटनि थियूं सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में। हाणे इहे खुटनि वरी किथां थियूं, हिकिड़ी खैरपुर मां खुटे थी, हिकिड़ी सांगड़ मां खुटे थी। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त नियतुनि जो प्रॉब्लम न हुजे त कराची जूं खणी रफ़ीक साहब 5 करोड़ आबादी वधीक हुजे, पर नियतुनि जो मसइलो आहे न। हिते त हिकु हिकु माण्हू खजे थो ऐं चवनि था हीउ फलाणो जज मूं रखायो आहे, हीउ फलाणो वकील मुंहिंजो आहे, हीउ फलाणो वज़ीर आला मुंहिंजो आहे, हीउ फलाणो मुंहिंजे चवण ते आयो आहे। हिते त पार्टियूं थी वियूं आहिनि ऐं उहा पॉलिटिक्स थी वई आहे। इन करे सिंध जी हिकु करी सियासत हिकु करो समाज ठाहे ई न सघंदी। हिकु करी सियासत हिकु करो समाज ठाहींदी आहे, इहो हिकिड़ो मसइलो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हाणे इहो सभु कुझु थी वियो, हमरा हिकिड़े खां पुछऊं, हा हमरा हिकिड़ो किरी पियो सुकीअ ते, हेठि बाज़ार गप कान्हे। ॿिए हमरा उथारे चई यार ख़्यालु कजां, त चई ख़्यालु कजां ऐं पीरीअ में ईअं ई थींदो आहे। तो हेॾे होॾे ॾिसी चइबो जवानी में पेड़ा से पीरी में वरी छाजा। सो जॾहिं रेग्युलर हुकूमतनि में इहा फाल कोन्हे त निगराननि में वरी कहिड़े इहे बि सुकीअ ते किरंदा पिया, तव्हां वेठा ॾिसंदव। ऐं मुख़्तलिफ़ माण्हू आहिनि, उन्हनि में सुठा माण्हू हूंदा आहिनि। ऐं मिसाल केॾी भली ॻाल्हि कई आहे अचण वारे चीफ मिनिस्टर त मां एहतिसाब बि न कंदुमि ऐं इंतकाम बि न वठंदुमि, माना जेको जंहिंखे आयो उहो सो पूरो थियो। चूंडू कराइण बि असांजो कमु न आहे, ईअं बि चयो अथई सर। जज साहब चई छॾियो न जी त असांजो कमु ई न आहे। हिकिड़ी ॻाल्हि, जी इन खां वधीक नियत वारो माण्हू तव्हां पाकिस्तान में ॾिसी नथा सघो। नंबर 1। नंबर 2, तव्हां सेंसस वारो खंजर हयो सिंध खे पुठीअ में, वफ़ाक़ खे त ख़्यालु करणु खपे हा न। ऐं तव्हां CCI जो जेको ठाहियो आहे ढांचो, उन ढांचे में छा कयो अथव, 3 रखिया अथव 4 सूबनि जा मेंबर ऐं 3 रखिया अथव वफ़ाक़ जा मेंबर, उहे 3 पंजाबी। पंजाबी माना पंजाब जा, जी नस्ल परस्त नथा थियूं इनाम साहब। 3 पंजाब जा उहे वफ़ाक़ी ईंदा मेंबर ऐं 3 हूंदा असांजा हेठिया सूबा, 1 पंजाब। 4 त उहा वॾी आहिनि न, अक्सरियत उन्हनि जी आहे। सो कंहिं बि माना में अहिड़ो ठहियल आहे इहो फंदो जिते सरसी पंजाब खे मिलणी आहे। ही वफ़ाक़ इन नमूने न हलाइजे त बहितर आहे। हिन वफ़ाक़ में जिते जिते फट फुरड़ियूं, जिते जिते खांचा, जिते जिते हेठि झाका, जिते जिते ज़मीन अण सिधी आहे उहा सिधी कयो। ही वफ़ाक़ ईअं न हलायो। हिकिड़ी ॻाल्हि
ॿी ॻाल्हि इहा आहे त अव्हां कयो था फर्स्ट क्लास। हाणे वधि में वधि पवंदो असर ही हिन साल त चूंडूं कोन थियूं थियनि, इहो असां पहिरें ॾींहुं लिखी छॾियो, जी हुननि असांजो चयो मञियो आहे। विदरी साहब तव्हां असां सभिनी जो चयो नेठि मञूं, हिन साल इनाम भट्टी साहब तव्हांजो त ख़ासि करे मञनि था जिते किथे। सो इहो चयो मञे ऐं असांखे चयूं त भाउ हिन साल नथा करायूं, बाक़ी जनवरी फरवरी में घणो करे चूंडूं थी वेंदियूं। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त चूंडुनि सां गॾु पाकिस्तान खे सॼे खे तरतीब हुनजी ठाहिणी पवंदी ऐं ही मुल्क जेको आहे तमामु वॾे निशाने ते आहे, इन निशाने खे परे करणो पवंदो। ही मुल्क जेको आहे तमामु नाज़ुक सूरत हाल में आहे, उन नाज़ुक सूरत हाल जो ख़्यालु करणो पवंदो। ऐं ही मुल्क जेको आहे उहो पार्टी पार्टी शाखूं शाखूं टारियूं टारियूं ऐं घिटी घिटी थी वियो आहे। इन मुल्क खे हिकु 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 करिणो पवंदो। उन जे लाइ असां सभिनी खे गॾिजी वेही सोचणो पवंदो ऐं गॾिजी ख़्यालु करणो पवंदो। आख़िरी जुमिलो मुंहिंजो महताब साहिबु हीअ आहे जी सर। त इन ॻाल्हि ते गौर कजे ऐं इन ॻाल्हि ते तयारी कजे त जेके बि 52 बिल आंदा अथऊं, उन्हनि 52 बिलनि मां हिकु हिकु ॿिनि बिलनि ते रोज़ तव्हां बहस करायो ऐं कानून जो हिकिड़ो माहिर बि वठी अचो ऐं को प्रोफेसर हुजे जेको लॉ डिपार्टमेंट जो हुजे, ऐं तव्हां को समाजी माण्हू हुजे, कॾहिं नसीर हुजे, कॾहिं मां हुजां, कॾहिं रफ़ीक साहब हुजे, कॾहिं इनाम साहब, कॾहिं इदरीस साहब, कॾहिं अलिफ, कॾहिं ॿिए, कॾहिं टे। इन करे छा थींदो त माण्हुनि खे इहे सॼी ॻाल्हि ख़बर पवंदी त हीअ असुल में थिए छा पियो। मां त चवंदुमि त हिकिड़ो मंशूर ठहणु खपे सिविल सोसाइटी पारां। उहो सिविल सोसाइटी जो मंशूर सॼी सिंध में विराइजणु खपे ऐं उहो सिविल सोसाइटी जो मंशूर सॼी सिंध जा माण्हू हर चूंड जे लाइ आयल टिकट होल्डरनि खां पुछनि त बाबा पहिरियों हिन मंशूर जे लाइ ॿुधाए तो छा थो थिए। छो त वॾे में वॾो घेरो सिंध ते आहे, वॾे में वॾो नुक़सानु सिंध जो थियो आहे, वॾे में वॾो जेका पसमांदगी आहे उहा सिंध में आहे। तव्हां सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾियो त सिंध जा 70 लख ॿार हाणे गंद मेड़ण ते रखी छॾिया अथऊं। गंद मेड़ींदा, पढ़ंदा कोन, स्कूल न वेंदा, ज़लील थींदा ऐं हिकिड़ी बदमनी में इज़ाफ़ो कंदा। इन करे मां सम्झां थो सिंध खे बचाइण जी वॾी में वॾी। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चावड़ी साहब, ॿुधो पिया सर अव्हां? जी दा डॉक्टर साहब, डॉक्टर अयूब शेख साहब जेका आख़िर में तजवीज़ ॾिनी आहे त इन ते मां थोरी जेको रोशनी विझां त जिन इहे बिल्स आंदा असेंबलीअ जे अंदरि उन्हनि ते उन्हनि पाण बहस न कयो ऐं बिल्स पास करण खां पोइ उहे त पाण हलिया विया। सो मां न चाहींदुसि त जेका थोरी घणी आगाही इन प्रोग्राम जे ज़रिए नाज़रीन ताईं पहुचायूं था उहो सिलसिलो को टुटे, को पैनल तब्दील थिए। त इन करे इन तजवीज़ ते कॾहिं कॾहिं को ॻाल्हि ॿोल कंदासीं। अयूब शेख साहब, वॾी महिरबानी अव्हांजी इन तजवीज़ जे लाइ। रफ़ीक साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे हाणे जेको कुझु थिए पियो? नेठाई में कीअं मुखालफ़त कई महताब ॾिठई, नेठो थी हेठाई वठी भाईपी में खाॾी ते हथ रखी अदा मुंहिंजो भाउ महताब नैरेटिव आहे ज़बरदस्त जंहिंमें कमु हलाए थो वञे। जी सर। महताब, मां सम्झां थो जी त सर। जेको सुवाल आहे, ख़ैर मुंहिंजी बि राय इहा आहे त सिंध में पीपुल्स पार्टी ही 5 सालनि जो ॿियो दौरु आहे या टियों दौरु आहे जेको पूरो कयो आहे जी मुकमिल तौर ते। हिन में त कोलिशन बि घणी कोन हुई ऐं त इन ते हिकु ॿ प्रोग्राम डिवोट कजनि त जेको डेवलपमेंट जो पर्सपेक्टिव आहे हिन सिंध में, इन ते सभिनी पैनलिस्टनि खे थोरी तयारी करे डिस्कस कजे ऐं उन ते थियणु खपनि। पर इहो डिपेंड थो करे त तव्हां टाइम जी सूरत हाल कीअं आहे। मां सम्झां थो हिन जेको सेटअप आहे, हिन सेटअप जा 2-3 प्रॉब्लम आहिनि। जेका नसीर साहब ॻाल्हि कई त हुन में का बि कान्हे का। मां सम्झां थो दिस इज़ वेरी मच सीरियस। असां सभिनी खे हिकिड़ो इहो आहे त हीउ जेको सेटअप आयो आहे निगरान सेटअप, उहो सेटअप मूंखे सम्झ में अचे थो त इन सेटअप जे करे जेके गेन्स हुया जमहूरी सिस्टम जा, उहे गेन्स वधीक घटिया आहिनि। यानी जेसि ताईं बि तव्हां अॼु ताईं 70 सालनि में हिकिड़ो वॾो अरसो त मार्शलाऊं रहियूं आहिनि ऐं थोरो अरसो आहे जंहिं अरसे में जमहूरी हुकूमतूं रहियूं आहिनि, पर हाणे मेजॉरिटी टाइम उहा
पर उन टाइम में जेतिरो बि मतिलबु हीउ दौर हुयो, हिन दौर में इमरान ख़ान जेको प्रोजेक्ट हुयो उहो प्रोजेक्ट इस्टेब्लिशमेंट जो हो। इस्टेब्लिशमेंट उन मां जान छॾाइण लाइ मतिलबु आहे त नवाज़ लीग सां ऐं PDM सभिनी पार्टी सां जेको कयो, असांखे सम्झ में ई पिया आयो उन वक़्तु इहो शायदि थी सघे थो पियो त जेका PDM आहे, PDM हिन वक़्तु कंसेशन्स डिस्कस कंदी ऐं इस्टेब्लिशमेंट जी त अॻे ई माना थोरो पोइ ते वञी चुकी हुई त असां एपॉलिटिकल आहियूं, इन करे हिननि लाइ वधीक रस्तो आहे त ही गेन कंदा वधीक शयूं ऐं नेक्स्ट इलेक्शन्स में इलेक्शन्स थींदियूं ऐं पोइ ही वरी अचे पंहिंजे हिसाब सां कुझु अॻियां वेंदा, जीअं 18वीं तरमीम करे विया अहिड़े क़िस्म ॿी लेजिस्लेशन थींदी। पर अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त बिल्कुलु हुनजो उबतड़ थियो ऐं उहो इन करे थियो जो हुननि जो माण्हू शहबाज शरीफ़ हुन में, शहबाज शरीफ़ नवाज़ लीग खां वधीक हुननि जो माण्हू वधीक निकितो आहे। इन में प्रॉब्लम छा आहे? प्रॉब्लम इहो आहे त ही जेके बि ॻाल्हि ॿोल थी, जेके माण्हू आहिनि, चंद माण्हू छॾे करे मूंखे जस्टिस मक़बूल बाक़र जी ख़बर न आहे, पर ॿिया जेके आहिनि अनवारुल हक़ आहे, अनवारुल हक़ इस्टेब्लिशमेंट जो ख़ासि माण्हू आहे। हुनजी जेका हुन जेको एतिराज़ आहे जेको कयो आहे मैंगल साहब कयो आहे, उहो बि इहो आहे त हू इन मसइले खे मसइलो सम्झे कोन थो, जेको बलूचिस्तान में वॾे वारो मसइलो आहे माण्हुनि जी जेको मिस थी वञनि आहे। बिल्कुलु ॿिया जेके प्रॉब्लम्स उन्हनि खे नथो सम्झे पियो। अहिड़ी रीति जेके असां ॾिठो आहे त जेके ॿिया कैबिनेट में नाला अचनि पिया उहे बि हुननि जा माण्हू, इहो मतिलबु आहे त हिननि जी हुकूमत हीअ इस्टेब्लिशमेंट जी हूंदी। इन केस इहा जेका ॻाल्हि थिए पई डिलिमिटेशन जी या इन जे करे वधे थी हुकूमत जो टाइम वधे थो त इन में पॉलिटिकल पार्टीज़ जो हिसो न हुजण जे बराबरि आहे ऐं इस्टेब्लिशमेंट जी गवर्नमेंट आहे। इन में भले खणी लेजिस्लेशन जो राइट न हुजे हुननि खे, पर जेका लेजिस्लेशन थियल आहे उन लेजिस्लेशन ते तमामु घणा वॾा मसइला आहिनि। उन लेजिस्लेशन जे ज़रिए उनखे कानूनी शक्ल अची वई जनके त उन्हनि जे ज़रिए तमामु वॾा ह्यूमन राइट्स जा इशू थी सघनि था पिया। ऐं वॾो मसइलो ॿियो हिकिड़ो इहो थी सघे थो पियो त जीअं 2018 वारी इलेक्शन में RTS वेही वियो, मां सम्झां थो ईअं मुमकिन आहे जेकॾहिं इहा ई हुकूमत रहे थी ऐं इन्हनि जे दौर में थियनि थियूं इलेक्शन्स त जेको पावर बेस आहे इस्टेब्लिशमेंट जो उहो तमामु वधी वियो आहे ऐं इस्टेब्लिशमेंट वरी बि अहिड़ो को करे पंहिंजी सेटिंग करे सघे थी त बाबा ईंदड़ जंहिं सूरत हाल में मुस्लिम लीग नून ऐं पंहिंजो पीपुल्स पार्टी वॾे वॾी लूज़र हूंदियूं ऐं उन्हनि जे लाइ वरी टफ टाइम हूंदो, पर इहा अज़म्पशन उल्टी थी सघे थी पई, हिकिड़ी अज़म्पशन आई आहे। ॿियो प्रॉब्लम छा आहे? डेवलपमेंट जो जेको पर्सपेक्टिव आहे उहो जिते छॾियो वियो आहे। हिकिड़ी अज़म्पशन इहा आहे त 3 महीननि में इलेक्शन थिए थी ऐं 3 महीननि में हे उन डेवलपमेंट जे उन कम खे खणनि था ऐं जंहिंखे जेके शयूं हलंदड़ उन्हनि खे पुश ॾियनि था त ठीकु आहे, पर जेकॾहिं जेका कानून साज़ी थी आहे उन जे हवाले सां ॿियूं शयूं नयूं शयूं कनि था त उहे शयुनि जो इम्पैक्ट जेको आहे लाइकली आहे त इहो सुठो न निकिरे, छो त ही हुन जा रिप्रेज़ेंटेटिव कोन्हनि खे, उहो रिप्रेज़ेंटेटिव जो ई हक़ आहे। ओवरऑल सूरत हाल जेका आहे उहा सिंध में त मां सम्झां थो त जेको चैलेंज आहे उहो जेका गवर्नमेंट ईंदी उनखे आहे, जेके मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि उनखे मैनेज करणु वॾे वॾो मसइलो आहे। MQM ऐं जमात इस्लामी जो जेको हाफ़िज़ नईम आहे इन्हनि खे मैनेज करणु आहे ऐं जस्टिस मक़बूल बाक़िर पंहिंजे मिज़ाज वारो माण्हू आहे ऐं उन में कीअं था उहो बिहेव कनि उन सॼे खे ॾिसण जी ज़रूरत आहे। सो मां सम्झां थो त जेको सियासी तौर ते हीअ जेके 3 महीना आहिनि, इहे जेके 3 महीना एक्सटेंड थी था वञनि पिया त पोइ बिना वॾो मसइलो आहे, पर इहे 3 महीना बि जेका हिकिड़ी स्पीड ब्रेकर वारो कमु कंदा ऐं इन्हनि 3 महीननि खां बहितरीनु इहो आहे त जेके इलेक्शन थिए ऐं इलेक्शन फ्री ऐं फेयर थिए, जेका मूंखे सम्झ में नथी अचे पई त थींदी सभिनी हिकु जहिड़ो हक़ मिलंदो। वरी बि ईअं थींदी त पीपुल्स पार्टी खे छा थो मिले, उन्हनि खे छा थो मिले, ई सॼी हिकिड़ी टेबल ठहंदी ऐं उन में इन्हनि सभिनी खे कंदा फिक्स कंदा। पर पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून जेका पंहिंजी ग्लोरी हुई पावर जी, जेका पॉलिटिकल पावर हुई उन्हनि जो, उनखे विञाए रहिया आहिनि, उन खां परे वञी रहिया आहिनि। इहा ॻाल्हि मूं अॻु में बि कई आहे ऐं हिन सेटअप में वधीक ॻाल्हि साबित थिए थी। जी ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब, इदरीस लिगारी साहब खां सवाल कंदासूं ऐं इन ई सवाल ते वरी अवां सभिनी जो बि कमेंट हूंदो जेको काइंडली ब्रीफ कजो, छाकाणि त रनिंग आउट ऑफ टाइम जीअं सभिनी खे मौक़ो मिली सघे। इदरीस लिगारी साहब, निगरान सेटअप में जेका पोइ हुकूमत रही 16 महीना, इन्हनि में हिकिड़ो फ़र्क़ु त हुजणु खपे या उमेद करे सघे थी त हाणे वारो निगरान सेटअप वाकई को अवामी मसइला बि हल कंदो, उन तरफ़ बि ध्यानु ॾींदो,
पंहिंजी जेका जीअं इनाम भट्टी साहब चवंदा आहिनि वेस्टेड इंट्रस्ट या स्क्रिप्ट खां हटी करे सर? महिरबानी मेहताब अली साहब, मुंहिंजे ख़्याल में त हिकिड़े पासे असांजो जेको रियासत जो जेको इशू आहे ऐं रियासत जी जेको रियासती बहिरान जेको आहे उन पासे असां बि ॻाल्हि कंदा रहिया आहियूं। पूरे पाकिस्तान जा जेके आहिनि स्कॉलर जेके आहिनि दानश्वर आहिनि सियासी तजदीदगार आहिनि रिसर्चर आहिनि उहे पेश कनि पिया पाकिस्तान जो केतिरो संगीन बहिरान आहे। ॿिए पासे हिन रियासत जी संजीदगी आहे जेका रियासत जा जेके धणी जेके आहिनि उन्हनि जी संजीदगी जेका आहे उहा इन मां वाज़े आहे त उहे अनवार अल साहब खे जेको आहे उहो खणी आया आहिनि मुल्क जे हिकिड़े वॾे खां वॾे उहिदे जे लाइ उहो खणी आया आहिनि। उन मां अंदाज़ो करे सघिजे थो त हीअ रियासत जेका आहे उहा केतिरी जेका आहे मसइलनि खे हल करणु संजीदा आहे। ऐं वॾी ॻाल्हि ॿी हीअ आहे त उन सां गॾु जेको आहे सेप्टेंबर में माना मथे सेप्टेंबर में आरिफ अलवी साहब जेको आहे उहो वञे पियो ऐं उन जी जॻह ते जेको आहे वरी असांजो सादिक संजराणी साहब जेको आहे उहो क़ाइम मक़ाम जेको आहे उहो सदर साहब थींदो। मतिलबु त पोइ तव्हां ॾिसंदो त माना हिकिड़े पासे हूंदो इनवार अलग साहब ऐं ॿिए पासे क़ाइम मक़ाम सदर जेको हूंदो उहो हूंदो जेको सादिक संजराणी साहब। ऐं उहो सॼो इन मां सॼो सम्झी सघिजे थो त हीअ रियासत जेका असांजी आहे उहा कहिड़ी तरीक़े सां जेके मसइला हल कंदी ऐं उन लाइ संजीदगी आहे। ॿिए पासे ॾिसो ख़ुदि माना हींअर त इहो स्टेबल थी चुको आहे न, स्टेबल थी चुको आहे त नवाज़ लीग पाकिस्तान इस्तेहकाम पार्टी ऐं हू पीटीआई पार्लियामेंटेरियन जेको परवेज़ खटक साहब ऐं मौलाना फज़लुर रहमान साहब इहे सभु जेके आहिनि इहे हिकिड़े जमहूरियत में यकीन कंदड़ जेके आहिनि दावाऊं कंदा आहिनि उहे सभु साहब जेके आहिनि उहे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी चुका आहिनि त हा भले इलेक्शन जेका आहे उहा 7-8 महीननि खां पोइ थियणु खपे। ऐं हेॾां जेका असांजा जेके निगरान वज़ीर साहब जेके आया आहिनि वज़ीर आला साहब जेके आहिनि उहे बि चवनि था त असां जेको सो मतिलबु त असां बसि हिकिड़ो आया आहियूं निगरान सेटअप में आया आहियूं बाक़ी इलेक्शन वग़ैरह कराइण जो असांजो माना असांखे न आहे उहो इलेक्शन कमीशन जो कमु आहे। माना इलेक्शन कमीशन खां ख़बर न आहे कहिड़े क़िस्म जो इदारो आहे उहो को मुल्क जे आइन ऐं कानून जो पाबंद आहे ऐं उनजो वकील साहब जेको आहे उहो कोर्ट में बीह चए थो त जेको सो असांखे ख़बर न आहे त उहा कहिड़ी तारीख़ कीअं थी। त इहे सभु शयूं छा थियूं साबित कनि, इहे सभु शयूं वाक़ई इहे साबित कनि थियूं त हीअ जेके सभु गॾिजी जेके आहिनि इहे मुल्क खे जेको मुस्तक़िल बहिरान मां जेको गुज़रे पियो उनखे आहिस्ते आहिस्ते ॾाके वॾाके करे किथे कढिजे या इन मुल्क जा मसइला जेके आहिनि अञा उनखे वधाइजे, अञा उन्हनि खे वधीक सीरियस कजे, अञा उन लाइ वधीक जेके आहिनि ॿिया मसइला पैदा कजनि। तंहिंजे करे हीअं किथे बि थो लॻे न पंजाब में लॻे थो न बलूचिस्तान में लॻे थो होॾे ते केटी में त पूरी चंद मौलाना फज़लुर रहमान जी कैबिनेट वेठी आहे। माना गवर्नर बि हुनजो त माना वज़ीर आला साहब तमामु एजिड माण्हू आहे जेको उहो तमामु एजिड आहे ऐं उन खां ॿी जेका वेठा आहिनि वज़ीर साहिबान जेके वेठा आहिनि उहे सभु ॼण त जमायत उलमा इस्लाम जा माण्हू वेठा आहिनि ऐं हेॾा पंजाब में त सभु ॼण त नवाज़ लीग ऐं ॿिया घुरियूं वेठियूं आहिनि ऐं जस्टिस बाक़र साहब जेको नसीब मोहम्मद साहब लाइ तफ़सीली ॻाल्हि मर कई। तंहिंजे करे किथे बि जेको सो मतिलबु हू जेका पीडीएम जी हुकूमत जेका आहे उहो बि असांखे जेको 16 महीननि में जेको कुझु ॾेई वई आहे उहो असां भोॻियूं पिया ऐं उन खां पोइ हीअ जेके आया आहिनि जेके जिनखे कराइण इलेक्शन जेका आई आहे उनमें जंहिं तरीक़े सां हिनखे आंदो वियो आहे ऐं जेके नाला जितां आया आहिनि उन मां असां अंदाज़ो करे सघूं था त जेके उहे केतिरे क़दुरु जेको ख़ुदि सियासी पार्टियुनि जा जेके हिते नुमाइंदा आहिनि या उन ख़ुदि सियासी पार्टियुनि जी हिमायत हासिलु आहे या किन रियासती इदारनि जी हिमायत हासिलु आहे। तंहिंजे करे मजबूरी सूरत हाल जेका आहे उहा माना उन मां का उमेद कयूं कंहिं बि क़िस्म जी का उमेद कोन थी अचे ऐं इलेक्शनूं जेके आहिनि इहो बि सही आहे ठीकु आहे भला 5-6 महीना मार्च अप्रैल ताईं पर किथे ईअं न थिए त उन खां बि सूरत हाल वधी वञे जेका निगरान कैबिनेट जेका अचे पई वफ़ाक़ी सतह ते जेका अचे पई उन मां लॻे ईअं को थी सघे थो त सिस्टम या सिस्टम खे थोरो अॻिते वधाइण बि सही। तंहिंजे करे हे सभु उनखे कढण में टाइम कढण में लॻा पिया आहिनि ऐं को मुल्क खे को रियासत खे मसइलनि खां कढण लाइ या अवाम खे को रिलीफ ॾियण लाइ अवाम जे भले ऐं बहितरी जे लाइ को क़दम को खणंदे नज़र अचनि उहे असांखे किथे बि नज़र कोन था अचनि। ठीकु आहे, थैंक यू सो मच इदरीस अली क़ारी साहब। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, सर ही जेका गुज़िरियल 16 महीननि जी हुकूमत हुई जेकॾहिं सिंध जो रुगो ज़िक्र कयूं त सिंध खे 16 सालनि खां पुठिते करे वई तालीम जे मैदान में उन खां पोइ डेवलपमेंट में इंफ्रास्ट्रक्चर में। छा पियो लॻे अव्हांखे त हीउ जेको मौजूदा निगरान सेटअप आहे इहो कुझु इहे मसइला हल करण जी कोशिशि कंदो, महांगाई जे धुबण मां कढंदो, सिंध वासियुनि खे बुनियादी मसइला हल करण में किरदारु अदा कंदो? महताब मुंहिंजे ख़्याल में निगरान सेटअप जेको हूंदो कंहिं बि क़िस्म जा अहिड़ा मामलात हथ में खणंदो ई न जंहिंजी सुभाणे हुननि खे का कोताही थिए त जवाबदेही पाण खे जेको आहे जवाबदेह सम्झणो पए। ॿियो हुननि खे हिकिड़ी लिमिट में जेके शयूं चयूं वेंदियूं करण जे लाइ उहे कंदा, ॿियूं जेके ख़तरनाक शयूं उहे उन्हनि खे सम्झणु खपे। हिकिड़ो सभ खां वॾो हींअर जेको
ख़तरनाक फेज़ आहे उहो आहे तव्हांजो एग्रीकल्चर एरिया में जेका कारपोरेट फार्मिंग जे लाइ सोच रखी वई आहे ऐं ॿियो मुल्क जे अंदरि जेके बि मिनरल रिसोर्सिस आहिनि उन्हनि ते जेके सीड़पकारनि खे ॿाहिरां घुराए करे उन्हनि खे उहे शयूं ॾियण जे लाइ जेको सोचियो वियो आहे। ऐं तव्हांखे इहो बि यादि करणु घुरिजे त पीपुल्स पार्टी हुकूमत ऐवान मां बिल पास कराए एग्ज़ीक्यूटिव पावर्स वफ़ाक़ जे हवाले करे छॾिया जंहिंजे मुताबिक़ हाणे केतिरा ई अहिड़ा फ़ैसिला जेके आहिनि उहे सिंध जा वफ़ाक़ करे सघे थो, जंहिंमें ख़ुदि इहे ई बंदर सां ऐं मिनरल सां तालुकात रखंदड़ शयूं आहिनि। इन सां गॾोगॾु हिकिड़ी शइ ॿी बि आहे ज़हन में रखणु घुरिजे त उन ॾींहुं जंहिं ॾींहुं हिन जी इनाग्रेशन थी पए एग्रीकल्चर वारे प्रोजेक्ट जी, उन में हिकिड़ो वॾो कंपोनेंट इहो हुयो त मुल्क जे अंदरि 70% ज़मीन आबादी जे लाइक़ु आहे जेका गैर आबाद पई आहे। हाणे उनखे पाणी वग़ैरह किथां बि हथु करे उनखे आबाद करिणो आहे। हाणे इनखे नए सिरे सां वरी इहो बि ॾिसणु घुरिजे त उन में इहो बि ॻाल्हायो वियो त पाणी जा जेके असां वटि रिसोर्सिस आहिनि उहे उन्हनि खे कीअं मैनेज करिणो आहे ऐं जेको पाणी ज़ियान थिए थो उनखे कीअं मैनेज करिणो आहे, इहे सभु शयूं बि गौर फिक्र हेठि आयूं। हाणे तव्हां सोचो त ही सिंध जी मौजूदा जेका सूबाई हुकूमत हूंदी जी उनखे हिकिड़ा अख़्तियारात गुज़िरियल पीपुल्स पार्टी हुकूमत ठीक है इनाम साहब। डॉक्टर अयूब शेख साहब अवां ॿुधो पिया सर? जी जी अयूब साहब अवां जो छा ख़्यालु आहे निगरान सेटअप अहिड़नि कुझु मामलनि में पवंदो? जीअं इनाम साहब चवनि पिया त उहो न पवंदो शायदि, पर बुनियादी मसइला त तमामु वॾा आहिनि सिंध वासियुनि जा। जी उन में कंहिं तरह सां इहो न सोचणु खपे। अॼु इनाम जी, जी, साहब डॉक्टर। कंक्लूड कयो अवां जो आवाज़ कटिजी वियो त वरी अयूब साहब ॾांहुं शिफ्ट थियासूं। जी त मुंहिंजो हाणे इहो असांखे न सोचणु घुरिजे त जेको पीपल्स पार्टी 15-16 सालनि में जेका ख़राबी करे वई आहे त पोइ हीउ उनखे बहितर कंदा। हाणे उन खां अञा वधीक ख़राबी थींदी। हू उनजो बुनियादु रखी विया, उन्हनि जेको बुनियादु रखियो उनखे जेका कानूनी शिकिल ॾेई छॾी, हाणे उन जे बुनियादनि ऐं कानूनी पेरायनि ते ही जेका वालार कंदा, ही जेका सिंध जी तबाही कंदा, हाणे उहो जेको आहे सभ खां वॾो मसइलो हूंदो। ॾिसजे हाणे अलाह भली करे छा थो थिए उन खां पोइ अॻिते जी सूरत हाल। जी मेहताब। ठीक सर इनाम भट्टी साहब। अयूब शेख साहब अवां जी राय सर इन ते? सिंध जी आबादी 5.5 करोड़ आहे। 5.5 करोड़नि में हिकिड़ो बि सिंधी ॻाल्हाईंदड़ अहिड़ो माण्हू कोन्हे जेको वज़ीर आला थी सघे। इहा ॻाल्हि रखिजो नोटिस। नंबर 1। नंबर 2, भले जज हुजे या सिंधी रखनि हा, ऑफिसर हुजे या सिंधी रखनि हा, गवर्नर बि आहे, ॿिया आहे पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन बि, ॿिया मुख़्तलिफ़ हंधनि ते चीफ सेक्रेटरी सभु जेके आहिनि उन्हनि मां हिकु बि सिंधी कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त उहे फ़ैसिला कहिड़ा कंदा, कंहिंजे लाइ कंदा, इहो हिकिड़ो तमामु वॾो इम्पॉर्टेंट अहम ॻाल्हि आहे। हींअर ख़बर ही आई आहे त पेट्रोलियम मिनिस्ट्री अॼु राति जो 27 रुपया फ़ी लीटर ते डीज़ल, 28 रुपया फ़ी लीटर ते पेट्रोल वधाइण जी जेका समरी आहे उन जी मंज़ूरी हासिल करण में कामयाब थी आहे। अॼु 12 बजे ख़ैर सां इन क़िस्म जो शायदि ऐलान निगरान हुकूमत जो पहिरियों ऐलान थिए। उन खां पोइ महांगाई जी सूरत हाल, उन खां पोइ ॿिया मसइला उहे कीअं थींदा। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त हीअ कंटिन्यूटी आहे ख़राबी जी, हीअ कंटिन्यूटी आहे साॻे सिस्टम जे हलण जी, हीअ कंटिन्यूटी आहे महांगाई न ख़तमु थियण जी, ऐं हीअ हिकिड़े वॾे घोटाले जे पासे था वञूं। ॾिसूं छा थो। ठीक सर, मतिलबु अवाम जेको आहे बम्बार्डमेंट जे लाइ तयारु थी वञे निगरान सेटअप जेको अॼु राति खां शुरू कंदो। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक मचांडियो साहब अवां जो छा ख़्यालु आहे सर? मसाला घटि बजाए वधी वेंदा? जी जेको हिकिड़ो मशहूरु लतीफ़ो आहे तव्हां सभिनी ॿुधल हूंदो त रमज़ान महीने में कंहिं मवालीअ माना कुझु मतिलबु उहो पाणी वाणी पीतो त मौलवी साहब हुनखे चयो त भेण शर्म कर, रमज़ान महीने में तूं पाणी पियो पी। चई मुला अञा ख़बर अॻियां पई मां मानी खाइणु शुरू कंदोमांइ। सो तव्हांखे इंटरिम सेटअप जी ख़बर हाणे पवणु शुरू थींदी जॾहिं इन्हनि 3 महीननि में 27 रुपया डॉक्टर साहब ॿुधाया अथव, 20% डॉलर खे पैरिटी ॾींदा ऐं बिजली जूं प्राइसिस बि ईअं ई वधंदियूं। इहे 3 आइटम सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वधिया त जेका इन्फ्लेशन हिन वक़्तु आहे इहा इन्फ्लेशन डबल ट्रिपल थी वेंदी। ऐं तव्हांखे उन खां पोइ ॿिया मसइला जेके आहिनि उहे बि साम्हूं आहिनि जिन में हुननि खे डिसीशन मेकिंग जी का ख़ासि कान्हे का। मिसाल तौर ते फूड प्राइसिस वरी दुनिया में सॼे में माना वधनि पियूं।
ॿिया जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे पंहिंजी जाइ ते हलंदा। जी तव्हां ॾिसो त जेको हिन वक़्तु जेके 3 महीना आहिनि हिननि जा, जेकॾहिं 3 महीना लाइ आहिनि त हे सभु शयूं पूरियूं कंदा जंहिंमें IMF सां हिननि जो डील थियल आहे। उन में मुमकिन आहे त के टैक्सिस वधाइनि, पर इहो हुननि जो राइट कोन्हे, इन करे मूंखे नथो लॻे त टैक्सिस वधाईंदा। सो इहा महांगाई, अनएम्प्लॉयमेंट ऐं गुरबत में इज़ाफ़ा मुतवातिर थींदो रहंदो। ऐं हिननि 3 महीननि में इज़ाफ़ो ईंदड़ माना जॾहिं हुकूमत अची चुकी हूंदी न का बि जी डेमोक्रेटिक हुकूमत, चूंडियल हुकूमत, उहा हुकूमत माना शायदि न करे, इन करे हेॾां ही कमु अनवार मुल्क वारी हुकूमत खां कराए चुका हूंदा सभई। सो इन करे तमामु वॾो झटको आहे। 27 रुपया जेकॾहिं ॻाल्हि जेका डॉक्टर साहब कई आहे, जेका तजवीज़ आई आहे बिल्कुलु तमामु वॾो झटको आहे जेकॾहिं अप्रूव थी वञे त सर। जी ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब, थैंक यू सो मच सर, वॾी महिरबानी अवांजी। डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजी वॾी महिरबानी। इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच। प्रोफेसर डॉक्टर रफ़ीक इनाम भट्टी साहब, अवांजी वॾी महिरबानी। नसीर मेमन साहब, अवांजी बि वॾी महिरबानी। नाज़रीन, निगरान सेटअप जेको ठहंदो पियो वञे पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खां पोइ वफ़ाक़ में वज़ीर आज़म जेको निगरान आहे उहो अची चुको आहे। सिंध में निगरान वॾे वज़ीर जो नालो साम्हूं अची चुको आहे। बाक़ी बलोचिस्तान रहियल आहे। निगरान सेटअप, उन मां उमेदूं ऐं ख़दशा, इन्हनि ते ॻाल्हि ॿोल थी आहे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अला निगहबान।